अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ग़ुलाम हुसैन ड्रामे जी पूरी अपडेट। छा ग़ुलाम हुसैन ड्रामो बैन थी वियो आहे, बंदि थी वियो आहे? छा उन जी किस्त हाणे कान ईंदी? छाजे करे ग़ुलाम हुसैन ड्रामो नथो अचे? वजह कहिड़ी आहे? ग़ुलाम हुसैन ड्रामे जी किस्त छाजे करे रुकिजी चुकी आहे? अॼु तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं। ऐं ग़ुलाम हुसैन ड्रामो बि छा मोहब्बतुनि जे माग वांगुरु ख़तमु थी चुको आहे? छा उन जी नेक्स्ट एपिसोड हिन हफ़्ते ईंदी या मथे हफ़्ते ईंदी? वजह कहिड़ी आहे, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं ग़ुलाम हुसैन जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त अगरि ग़ुलाम हुसैन ड्रामो ख़तमु थी वियो त उन जी जॻह ते कहिड़ो ड्रामो ईंदो। ऐं तव्हांखे वॾी अपडेटूं ॾींदासीं दोस्तो। ऐं तव्हांखे मां वाज़े कंदो हलां दोस्तो त हाणे जेको आहे ड्रामनि जा एंड आहिनि, लेकिन कहिड़ा ड्रामा हाणे सफ़ा फाइनल ते पुॻा आहिनि, इहो बि तव्हां सां शेयर कंदासीं अॼु। ऐं तव्हांखे इन नंढिड़े वीडियो में वॾी अपडेट ॾियण वारो आहियां। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो इन खे तव्हां आख़िर ताईं ॾिसो। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हांखां अपडेट मिस थी वेंदी। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो पहिरीं ॻाल्हि त ग़ुलाम हुसैन ड्रामो राति अचिणो हुयो, मुंहिंजी एपिसोड न आई। काफ़ी माण्हुनि कमेंट कया ऐं काफ़ी दोस्तनि ॻोल्हियो हूंदो, उन खे एपिसोड कोन मिली हूंदी, न उन खे को टीज़र प्रोमो वग़ैरह बि मिलियो। जी हाँ दोस्तो, वजह इहा आहे त ग़ुलाम हुसैन ड्रामो कहिड़ी वजह खां बंदि थियो आहे। छा ग़ुलाम हुसैन बंदि आहे? न दोस्तो, ग़ुलाम हुसैन ड्रामो न बैन थियो आहे, न ब्लॉक थियो आहे, ऐं न ई वरी जेको आहे ग़ुलाम हुसैन ड्रामो ख़तमु थियो आहे। ग़ुलाम हुसैन ड्रामो सिर्फ़ु इन जे करे किस्तुनि जी न आई आहे। वजह इहा ई आहे त ईद जे करे जेका शो हलिया हुया, इन जे करे ग़ुलाम हुसैन ड्रामे खे टाइम न मिली सघियो। हर कंहिंजी हूंदी आहे टाइमिंग, उन टाइमिंग जो गड़बड़ थी वेंदी आहे। शो हलंदा आहिनि, गाना वग़ैरह हलंदा आहिनि। ऐं KTN जेको चैनल आहे, इहो ड्रामा त हाणे हलाए थो, अॻे शुरू में इहो जेको चैनल आहे सिर्फ़ु गाननि जे लाइ ठहियो हुयो। पोइ आहिस्ता ड्रामा बि हिननि स्टार्ट करे छॾिया, लेकिन हिन ते सिर्फ़ु अॻे गाना हलंदा। इन जे करे ईद ते गाना वग़ैरह हेॾे होॾे प्रोमो ऐं शो वग़ैरह हलिया, जिन जे करे ग़ुलाम हुसैन ड्रामे जी एपिसोड न अची सघी। थी सघे थो हीअ मुंहिंजी वीडियो तव्हां देरि सां ॾिसंदा हुजो, हाणे ताईं मथां ग़ुलाम हुसैन जी एपिसोड अची बि वई हुजे। थी सघे थो अञा ताईं न आई हुजे जॾहिं हीअ मुंहिंजो तव्हां वीडियो ॾिसी रहिया हूंदव। लेकिन हाणे जंहिं टाइम मां हीअ वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां, हिन टाइम ताईं ग़ुलाम हुसैन ड्रामे जी एपिसोड न आहे आई। अपलोड कंदासीं ऐं तव्हां ताईं पुॼंदी। हाणे जंहिं टाइम तव्हां वटि असांजी वीडियो पुॼे, लेकिन उन टाइम ताईं सॼी ख़बर पइजी वेंदी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो, ग़ुलाम हुसैन ड्रामो मथे हफ़्ते स्टार्ट कयो वेंदो। जी हाँ दोस्तो, अॼु राति आख़िरी चांस आहे, जे किस्त अची वई त अची वेंदी, न त पोइ दोस्तो ग़ुलाम हुसैन ड्रामो मथे हफ़्ते ॿीहर हलायो वेंदो साॻी जाइ खां। न उन में कोई चेंजिंग थींदी, न उन में को ब्लॉक आहे, न बंदि आहे। ऐं जेको आहे न, घणो कर अॼु राति आख़िरी चांस आहे, किस्त अची वेंदी, न त पोइ मथे हफ़्ते तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। ऐं काफ़ी दोस्त चवनि छा वाक़ई ग़ुलाम हुसैन ड्रामो पूरी आख़िरी ते पुॼिबो आहे? न दोस्तो, ग़ुलाम हुसैन ड्रामो सोफ़ सीरियल त न आहे, सीरियल ड्रामो आहे। वधि में वधि 25 किस्तां 20 किस्तां, लेकिन अध ते पुॻो आहे, इहो अंदाज़ो तव्हांखे असां ॿुधायूं था। पोइ बि ग़ुलाम हुसैन ड्रामो अध खां क्रॉस करे चुको आहे। हाणे जेको आहे अधु ड्रामो सम्झो तव्हां रहियल आहे, वधि में वधि ऐं जेको आहे 15 किस्तां त 15 ॿियूं 30 एसी ताईं ड्रामो एंड थी वेंदो अहिड़े हिसाब सां। ऐं उन ते को बैन लॻो न आहे, को पाबंदी न आहे, सिर्फ़ु वजह इहा हुई ईद वारी। ऐं ॿी तव्हांखे अॻिते वॾी अपडेट शेयर कंदासीं तव्हां सां। ऐं ग़ुलाम हुसैन ड्रामे खां पोइ ॿिया कहिड़ा ड्रामा आहिनि जेका इन्हनि जी जाइ ते हलंदा, ऐं उहे कहिड़ा ड्रामा तयारु थी रहिया आहिनि, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन खां पोइ जेको आहे ड्रामो वारी जा पंध, उहो बि तयारु पियो आहे। जी हाँ दोस्तो, वारी जा पंध ड्रामो जेको आहे, अगरि ग़ुलाम हुसैन ख़तमु थी वियो त इन जी जाइ ते हलंदो। जे पत्थर दिल ड्रामो पहिरियों ख़तमु थियो त उन जी जाइ ते हलंदो, या वरी जेको हवेली ड्रामो आहे उहो ख़तमु थियो त उन जी जाइ ते उहो ड्रामो हली वेंदो। बहरहाल उहो बि सुठो ड्रामो आहे। वारी जा पंध हिकु बहितरीनु ड्रामो आहे। ऐं हवेली जे ड्रामे जे बारे में बि सभ खां पहिरियां मूं अपडेट ॾिनी हुई, तव्हां चेक कयो। अॼु ताईं पहिरीं वीडियो मुंहिंजी पई आहे। ऐं मोहब्बतुनि जो माग ड्रामे जी पहिरीं एपिसोड बि मूं ॾिनी हुई, ऐं मूं ॿुधायो, मूं अपडेट ॾिनी त मोहब्बतुनि जो माग ड्रामो हिकिड़ो अची रहियो आहे। इहा अपडेट बि मूं ॾिनी हुई। इहे सभु सुठा ड्रामा आहिनि दोस्तो, हली रहिया आहिनि। ऐं हाणे जेको आहे तकरार ड्रामे जो बि एंड थियण वारो आहे। उनजो बि वधि में वधि 25-30 किस्तां बचियूं आहिनि, वधि में वधि, अञा बि घटि थी सघनि थियूं।
बहरहाल जेको आहे वरी उन जी यादि दौलाब ड्रामो मोहब्बतनि जे मार्ग ते जाइ ते हलायो वेंदो ऐं ॿियो ड्रामो जेको तयारु थींदो उहो वरी जेको आहे तकरार ड्रामे जी जाइ ते हलायो वेंदो। ऐं काफ़ी दोस्तनि खे इहा ॻाल्हि मां शेयर कंदुसि त जेको आहे नेक्स्ट एपिसोड जेका बि अची रहिया आहिनि उन्हनि जे जेका नेक्स्ट ड्रामा जेका तयारु थी रहिया आहिनि उन्हनि जी पूरी अपडेट असां तव्हांखे इन चैनल ते ॾींदा वेंदासीं। असांजी वधि में वधि ॾींहं में हिकिड़ी वीडियो ईंदी आहे, उहा तव्हांजे कम जी हूंदी आहे। उन में असां सॼियूं सिंधी शोबे जे हवाले सां ख़बरूं ॾेई छॾींदा आहियूं ऐं उन वीडियो खे गुज़ारिश कयूं था सॼो ॾिसंदा कयो जीअं हिकिड़ी वीडियो में तव्हांखे सॼी ख़बर पइजी वञे। ऐं तव्हां सिर्फ़ु थंबनेल ॾिसंदा या नालो यार हिकिड़े ड्रामे जे लाइ ॿुधाए थो, न न न ईअं न हूंदो आहे। उन वीडियो में असां सभिनी जूं जेका बि मसइला हूंदा आहिनि ड्रामनि जा शेयर करे छॾींदा आहियूं। ऐं जीअं हाणे मां शेयर करे रहियो आहियां ग़ुलाम हुसैन जी जाइ ते सभिनी ड्रामे जी मां तव्हांखे अपडेट ॾेई छॾी त कहिड़े ड्रामे जो छा मसइलो आहे, कहिड़े जो छा आहे। ऐं तव्हां सिंधी फिल्म बि ॾिठी हूंदियूं, हिकु ॿ फिल्म आयूं पर उहो ख़ासि मज़ो उन्हनि में न हुयो जेकी ईद ते आयूं हुयूं। ऐं दोस्तो हर ड्रामो जेको आहे पंहिंजे हिसाब सां हलंदो आहे। जंहिंखे चांस घणो हूंदो आहे उन खे वधायो वेंदो आहे, जंहिं ड्रामे जो चांस घटि हूंदो आहे त उन खे अञा घटि कयो वेंदो आहे। छाजे करे त आहे चांस, तव्हां जंहिं चांस वारी शइ हूअं ई हलंदी आहे, तव्हांखे ख़बर आहे हिन दौर में चांस वारी शइ घटि सुठी हूंदी आहे ऐं घटि न हूंदी आहे। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे हिन टाइम ग़ुलाम हुसैन वरी बि सुठो आहे, चांस में ड्रामो हली रहियो आहे। पोइ बि ऐं हवेली ड्रामो बि दोस्तो हिकु PTV जे दौर जे हिसाब सां कहाणी जी जीअं अॻे PTV जा बहितरीनु ड्रामा हूंदा, हवेली ड्रामो बि ईअं हिकु बहितरीनु ड्रामो आहे। उन खे बि ज़रूरु ॾिसंदा कयो। उहो आज़म मंगल असद कुरैशी ड्रामो आहे, लेकिन मुंहिंजे ख़्याल में उहो तव्हांखे एतिरो न आहे वणियो। उन में मार धाड़ कूड़ वग़ैरह न आहे, उन में सॼी कहानी ॾेखारी वई आहे, लेकिन इन जे करे उहो तव्हांखे न आहे वणियो। लेकिन उहो ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, सुठो ड्रामो आहे, उन खे ख़ासि करे ॾिसंदा कयो। उहो बि सुठो ड्रामो आहे ऐं हर को महिनत करे तयारु कंदो आहे ड्रामो, लेकिन को माण्हुनि खे वणंदो आहे, को न वणंदो आहे। ऐं दानिश तैमूर साहिब सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। दानिश तैमूर साहिबु PTV जे दौर जो अदाकार आहे, ख़ुदि हुन अदाकारी कई आहे PTV में, लेकिन हाणे डायरेक्टर जेको आहे हवेली ड्रामे जो दानिश तैमूर साहिबु आहे। माशाल्लाह सुठो माण्हू आहे, सुठो पर्सन आहे, लेकिन उन इहा ॻाल्हि कई त असां सुठे में सुठी कहाणी लिखी आहे, लेकिन जेको आहे बहितरीनु कहाणी आहे। माण्हुनि खे अॼुकल्ह जेको आहे वरी मार धाड़ वणे थो, वरी सुठी शइ वणे कान थी, लेकिन असां तव्हांखे ॿुधायूं उहो फैमिली ड्रामो आहे त उनखे घर में वेही ॾिसी सघूं था सुकून सां। उहो अहिड़े क़िस्म जो ड्रामो आहे हवेली। हाणे दोस्तो अॻिते कम खे वधायूं था। हाणे ग़ुलाम हुसैन ड्रामे जी जेका तव्हांखे अपडेट ॾिनीसीं ऐं तव्हांखे जी छा क़ीमती राय आहे उहो बि कमेंट सेक्शन में असांखे क़ीमती राय खां अगवा कंदा कयो। जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त अगरि ग़ुलाम हुसैन ड्रामो ख़तमु थी वियो त उन जी जाइ ते कहिड़ो ड्रामो ईंदो ऐं तव्हांखे वॾी अपडेटूं ॾींदासीं दोस्तो। ऐं तव्हांखे मां वाज़े कंदो हलां दोस्तो त हाणे जेको आहे ड्रामनि जा एंड आहिनि, लेकिन कहिड़ा ड्रामा हाणे सफ़ा फाइनल ते पुॻा आहिनि इहो बि तव्हां सां शेयर कंदासीं अॼु। ऐं तव्हांखे इन नंढिड़े वीडियो में वॾी अपडेट ॾियण वारो आहियां। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो इन खे तव्हां आख़िर ताईं ॾिसो, जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हां खां अपडेट मिस थी वेंदी। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो पहिरीं ॻाल्हि त ग़ुलाम हुसैन ड्रामो राति अचिणो हुयो, मुंहिंजी एपिसोड न आई। काफ़ी माण्हुनि कमेंट कया ऐं काफ़ी दोस्तनि ॻोल्हियो हूंदो, उन खे एपिसोड कोन मिली हूंदी, न उन खे को टीज़र प्रोमो वग़ैरह बि मिलियो। जी हाँ दोस्तो, वजह इहा आहे त ग़ुलाम हुसैन ड्रामो कहिड़ी वजह खां बंदि थियो आहे। छा ग़ुलाम हुसैन बंदि आहे? न दोस्तो, ग़ुलाम हुसैन ड्रामो न बैन थियो आहे, न ब्लॉक थियो आहे ऐं न ई वरी जेको आहे ग़ुलाम हुसैन ड्रामो ख़तमु थियो आहे। ग़ुलाम हुसैन ड्रामो सिर्फ़ु इन जे करे किस्तुनि जी न आई आहे, वजह इहा ई आहे त ईद जे करे जेका शो हलिया हुया इन जे करे ग़ुलाम हुसैन ड्रामे खे टाइम न मिली सघियो। हर कंहिंजी हूंदी आहे टाइमिंग, उन टाइमिंग जो गड़बड़ थी वेंदी आहे। शो हलंदा आहिनि, गाना वग़ैरह हलंदा आहिनि ऐं KTN जेको चैनल आहे इहो ड्रामा त हाणे हलाए थो, अॻे शुरू में इहो जेको चैनल आहे सिर्फ़ु गाननि जे लाइ ठहियो हुयो। पोइ आहिस्ता ड्रामा बि हिननि स्टार्ट करे छॾिया, लेकिन हिन ते सिर्फ़ु अॻे गाना हलंदा। इन जे करे ईद ते गाना वग़ैरह हेॾे होॾे प्रोमो ऐं शो वग़ैरह हलिया, जिन जे करे ग़ुलाम हुसैन ड्रामे जी एपिसोड न अची सघी। थी सघे थो हीअ मुंहिंजी वीडियो तव्हां देरि सां ॾिसंदा हुजो, हाणे ताईं मथां ग़ुलाम हुसैन जी एपिसोड अची बि वई हुजे।
थी सघे थो अञा ताईं न आई हुजे जॾहिं ही मुंहिंजो तव्हां वीडियो ॾिसी रहिया हूंदव। लेकिन हाणे जंहिं टाइम मां हीअ वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां हिन टाइम ताईं गुलाम हुसैन रामे जी एपिसोड न आहे आई। अपलोड कंदासीं ऐं तव्हां ताईं पुॼंदी। हाणे जंहिं टाइम तव्हां वटि असांजी वीडियो पुॼे लेकिन उन टाइम ताईं सॼी ख़बर पइजी वेंदी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो, गुलाम हुसैन ड्रामो मथे हफ़्ते स्टार्ट कयो वेंदो। जी हाँ दोस्तो, अॼु राति आख़िरी चांस आहे जे क़िस्त अची वई त अची वेंदी, न त पोइ दोस्तो गुलाम हुसैन ड्रामो मथे हफ़्ते ॿीहर हलाए वेंदो साॻी जाइ खां। न उन में कोई चेंजिंग थींदी, न उन में को ब्लॉक आहे, न बंदि आहे। ऐं जेको आहे न घणो कर अॼु राति आख़िरी चांस आहे क़िस्त अची वेंदी, न त पोइ मथे हफ़्ते तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। ऐं काफ़ी दोस्त चवनि छा वाक़ई गुलाम हुसैन ड्रामो पूरी आख़िरी ते पुॼियो आहे। न दोस्तो, गुलाम हुसैन ड्रामो सोप सीरियल त न आहे, सीरियल ड्रामो आहे। वधि में वधि 25 क़िस्तां 20 क़िस्तां, लेकिन अध ते पुॻो आहे इहो अंदाज़ो तव्हांखे असां ॿुधायूं था। पोइ बि गुलाम हुसैन ड्रामो अध खां क्रॉस करे चुको आहे। हाणे जेको आहे अधु ड्रामो सम्झो तव्हां रहियल आहे, वधि में वधि ऐं जेको आहे 15 क़िस्तां त 15 ॿियूं 30 एसी ताईं ड्रामो एंड थी वेंदो अहिड़े हिसाब सां। ऐं उन ते को बैन लॻो न आहे, को पाबंदी न आहे, सिर्फ़ु वजह इहा हुई ईदारी। ऐं ॿी तव्हांखे अॻिते वॾी अपडेट शेयर कंदासीं तव्हां सां। ऐं गुलाम हुसैन ड्रामे खां पोइ ॿिया कहिड़ा ड्रामा आहिनि जेका इन्हनि जी जाइ ते हलंदा ऐं उहे कहिड़ा ड्रामा तयारु थी रहिया आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो दोस्तो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन खां पोइ जेको आहे ड्रामो वारी जा पंध उहो बि तयारु पियो आहे। जी हाँ दोस्तो, वारी जा पंध ड्रामो जेको आहे अगरि गुलाम हुसैन ख़तमु थी वियो त इन जी जाइ ते हलंदो। जे पथर दिलि ड्रामो पहिरियों ख़तमु थियो त उन जी जाइ ते हलंदो, या वरी जेको हवेली ड्रामो आहे उहो ख़तमु थियो त उन जी जाइ ते उहो ड्रामो हली वेंदो। बहरहाल उहो बि सुठो ड्रामो आहे। वारी जा पंध हिकु बहितरीनु ड्रामो आहे। ऐं हवेली जे ड्रामे जे बारे में बि सभ खां पहिरियां मूं अपडेट ॾिनी हुई, तव्हां चेक कयो। अॼु ताईं पहिरीं वीडियो मुंहिंजी पई आहे। ऐं मोहब्बतनि जो माॻ ड्रामे जी पहिरीं एपिसोड बि मूं ॾिनी हुई ऐं मूं ॿुधायो, मूं अपडेट ॾिनी हुई त मोहब्बतनि जो माॻ ड्रामो हिकिड़ो अची रहियो आहे। इहा अपडेट बि मूं ॾिनी हुई। इहे सभु सुठा ड्रामा आहिनि दोस्तो, हली रहिया आहिनि। ऐं हाणे जेको आहे तकरार ड्रामे जो बि एंड थियण वारो आहे। उनजो बि वधि में वधि 25-30 क़िस्तां बचियूं आहिनि, वधि में वधि अञा बि घटि थी सघनि थियूं। बहरहाल जेको आहे वरी उन जी जाइ ते दौलाब ड्रामो मोहब्बतनि जे माॻ ते जाइ ते हलायो वेंदो। ऐं ॿियो ड्रामो जेको तयारु थींदो उहो वरी जेको आहे तकरार ड्रामे जी जाइ ते हलायो वेंदो। ऐं काफ़ी दोस्तनि खे इहा ॻाल्हि मां शेयर कंदुसि त जेको आहे नेक्स्ट एपिसोड जेका बि अची रहिया आहिनि उन्हनि जे जेका नेक्स्ट ड्रामा जेका तयारु थी रहिया आहिनि उन्हनि जी पूरी अपडेट असां तव्हांखे इन चैनल ते ॾींदा वेंदासीं। असांजी वधि में वधि ॾींहं में हिकिड़ी वीडियो ईंदी आहे, उहा तव्हांजे कम जी हूंदी आहे। उन में असां सॼियूं सिंधी शोबे जे हवाले सां ख़बरूं ॾेई छॾींदा आहियूं। ऐं उन वीडियो खे गुज़ारिश कयूं था सॼो ॾिसंदा कयो, जीअं हिकिड़ी वीडियो में तव्हांखे सॼी ख़बर पइजी वञे। ऐं तव्हां सिर्फ़ु थंबनेल ॾिसंदा या नालो यार हिकिड़े ड्रामे जे लाइ ॿुधाए थो, न न न ईअं न हूंदो आहे। उन वीडियो में असां सभिनी जूं जेका बि मसइला हूंदा आहिनि ड्रामनि जा शेयर करे छॾींदा आहियूं। ऐं जीअं हाणे मां शेयर करे रहियो आहियां गुलाम हुसैन जी जाइ ते सभिनी ड्रामे जी मां तव्हांखे अपडेट ॾेई छॾी त कहिड़े ड्रामे जो छा मसइलो आहे, कहिड़े जो छा आहे। ऐं तव्हां सिंधी फिल्म बि ॾिठी हूंदियूं, 1-2 फिल्म आयूं, पर उहो ख़ासि मज़ो उन्हनि में न हुयो जेकी ईद ते आयूं हुयूं। ऐं दोस्तो, हर ड्रामो जेको आहे पंहिंजे हिसाब सां हलंदो आहे। जंहिंखे चांस घणो हूंदो आहे उन खे वधायो वेंदो आहे। जंहिं ड्रामे जो चांस घटि हूंदो आहे त उन खे अञा घटि कयो वेंदो आहे। छाजे करे त आहे चांस, तव्हां जंहिं चांस वारी शइ हूअं ई हलंदी आहे, तव्हांखे ख़बर आहे हिन दौर में चांस वारी शइ घटि सुठी हूंदी आहे ऐं घटि न हूंदी आहे। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे हिन टाइम गुलाम हुसैन वरी बि सुठो आहे, चांस में ड्रामो हली रहियो आहे। पोइ बि ऐं हवेली ड्रामो बि दोस्तो हिकु PTV जे दौर जे हिसाब सां कहाणी हूंदी, जीअं अॻे PTV जा बहितरीनु ड्रामा हूंदा हुआ, हवेली ड्रामो बि ईअं हिकु बहितरीनु ड्रामो आहे। उन खे बि ज़रूरु ॾिसंदा कयो। उहो आज़म मैगल असद क़ुरैशी ड्रामो आहे, लेकिन मुंहिंजे ख़्याल में उहो तव्हांखे एतिरो न आहे वणियो। उन में मार धाड़ कूड़ वग़ैरह न आहे, उन में सॼी कहाणी ॾेखारी वई आहे, लेकिन इन जे करे उहो तव्हांखे न आहे वणियो। लेकिन उहो ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, सुठो ड्रामो आहे। उन खे ख़ासि करे ॾिसंदा कयो, उहो बि सुठो ड्रामो आहे। ऐं हर को महिनत करे तयारु कंदो आहे ड्रामो, लेकिन को माण्हुनि खे वणंदो आहे, को न वणंदो आहे। ऐं दानिश तैमूर साहिब सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल्ती। दानिश तैमूर साहिबु PTV जे दौर जो अदाकार आहे, ख़ुदि हुन अदाकारी कई आहे PTV में, लेकिन हाणे डायरेक्टर जेको आहे हवेली ड्रामे जो दानिश तैमूर साहिबु आहे।
माशाल्लाह सुठो माण्हू आहे, सुठो पर्सन आहे, लेकिन उन इहा ॻाल्हि कई त असां सुठे में सुठी कहाणी लिखी आहे, लेकिन जेको आहे बहितरीनु कहाणी आहे। माण्हुनि खे अॼुकल्ह जेको आहे वरी मार धाड़ वणे थो, वरी सुठी शइ वणे कान थी, लेकिन असां तव्हांखे ॿुधायूं फैमिली ड्रामो आहे त उनखे घर में वेही ॾिसी सघूं था सुकून सां। उहो अहिड़े क़िस्म जो ड्रामो आहे हवेली। हाणे दोस्तो अॻिते कम खे वधायूं था। हाणे गुलाम हुसैन ड्रामे जी जेका तव्हांखे अपडेट ॾिनीसीं ऐं तव्हांखे जी छा क़ीमती राय आहे उहो बि कमेंट सेक्शन में असांखे क़ीमती राय खां अॻुवाह कंदा कयो। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी त असांखे ॾींदा की तव्हां आख़िर ताईं ॾिसो। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हांखां अपडेट मिस थी वेंदी। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो पहिरीं ॻाल्हि त गुलाम हुसैन ड्रामो राति अचिणो हुयो, मुंहिंजी एपिसोड न आई। काफ़ी माण्हुनि कमेंट कया ऐं काफ़ी दोस्तनि ॻोल्हियो हूंदो, उनखे एपिसोड कोन मिली हूंदी, न उनखे को टीज़र प्रोमो वग़ैरह बि मिलियो। जी हाँ दोस्तो, वजह इहा आहे त गुलाम हुसैन ड्रामो कहिड़ी वजह खां बंदि थियो आहे। छा गुलाम हुसैन बंदि आहे? न दोस्तो, गुलाम हुसैन ड्रामो न बैन थियो आहे, न ब्लॉक थियो आहे ऐं न ई वरी जेको आहे गुलाम हुसैन ड्रामो ख़तमु थियो आहे। गुलाम हुसैन ड्रामो सिर्फ़ु इन जे करे किस्तुनि जी न आई आहे। वजह इहा ई आहे त ईद जे करे जेका शो हलिया हुया, इन जे करे गुलाम हुसैन ड्रामे खे टाइम न मिली सघियो। हर कंहिंजी हूंदी आहे टाइमिंग, उन टाइमिंग जो गड़बड़ थी वेंदी आहे। शो हलंदा आहिनि, गाना वग़ैरह हलंदा आहिनि ऐं KTN जेको चैनल आहे इहो ड्रामा त हाणे हलाए थो, अॻे शुरू में इहो जेको चैनल आहे सिर्फ़ु गाननि जे लाइ ठहियो हुयो। पोइ आहिस्ता आहिस्ता ड्रामा बि हिननि स्टार्ट करे छॾिया, लेकिन हिन ते सिर्फ़ु अॻे गाना हलंदा। इन जे करे ईद ते गाना वग़ैरह हेॾे होॾे प्रोमो ऐं शो वग़ैरह हलिया, जंहिंजे करे गुलाम हुसैन ड्रामे जी एपिसोड न अची सघी। थी सघे थो हीअ मुंहिंजी वीडियो तव्हां देरि सां ॾिसंदा हुजो, हाणे ताईं मथां गुलाम हुसैन जी एपिसोड अची बि वई हुजे। थी सघे थो अञा ताईं न आई हुजे जॾहिं हीअ मुंहिंजो तव्हां वीडियो ॾिसी रहिया हूंदव। लेकिन हाणे जंहिं टाइम मां हीअ वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां, हिन टाइम ताईं गुलाम हुसैन ड्रामे जी एपिसोड न आहे आई। अपलोड कंदासीं ऐं तव्हां ताईं पुॼंदी। हाणे जंहिं टाइम तव्हां वटि असांजी वीडियो पुॼे, लेकिन उन टाइम ताईं सॼी ख़बर पइजी वेंदी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां दोस्तो, गुलाम हुसैन ड्रामो मथे हफ़्ते स्टार्ट कयो वेंदो। जी हाँ दोस्तो, अॼु राति आख़िरी चांस आहे, जे क़िस्त अची वई त अची वेंदी, न त पोइ दोस्तो गुलाम हुसैन ड्रामो मथे हफ़्ते ॿीहर हलाए वेंदो साॻी जाइ खां। न उन में कोई चेंजिंग थींदी, न उन में को ब्लॉक आहे, न बंदि आहे। ऐं जेको आहे न घणो कर अॼु राति आख़िरी चांस आहे, क़िस्त अची वेंदी, न त पोइ मथे हफ़्ते तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। ऐं काफ़ी दोस्त चवनि छा वाक़ई गुलाम हुसैन ड्रामो पूरी आख़िरी ते पुॼिबो आहे? न दोस्तो, गुलाम हुसैन ड्रामो सोफ़ सीरियल त न आहे, सीरियल ड्रामो आहे, वधि में वधि 25 क़िस्तां 20 क़िस्तां, लेकिन अधु ते पुॻो आहे। इहो अंदाज़ो तव्हांखे असां ॿुधायूं था। पोइ बि गुलाम हुसैन ड्रामो अधु खां क्रॉस करे चुको आहे। हाणे जेको आहे अधु ड्रामो सम्झो तव्हां रहियल आहे, वधि में वधि ऐं जेको आहे 15 क़िस्तां त 15 ॿियूं 30 एसी ताईं ड्रामो एंड थी वेंदो अहिड़े हिसाब सां। ऐं उन ते को बैन लॻो न आहे, को पाबंदी न आहे, सिर्फ़ु वजह इहा हुई ईद वारी। ऐं ॿी तव्हांखे अॻिते वॾी अपडेट शेयर कंदासीं तव्हां सां। ऐं गुलाम हुसैन ड्रामे खां पोइ ॿिया कहिड़ा ड्रामा आहिनि जेका इन्हनि जी जाइ ते हलंदा ऐं उहे कहिड़ा ड्रामा तयारु थी रहिया आहिनि, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन खां पोइ जेको आहे ड्रामो वारी जा पंध, उहो बि तयारु पियो आहे। जी हाँ दोस्तो, वारी जा पंध ड्रामो जेको आहे, अगरि गुलाम हुसैन ख़तमु थी वियो त इन जी जाइ ते हलंदो। जे पत्थर दिल ड्रामो पहिरियों ख़तमु थियो त उन जी जाइ ते हलंदो, या वरी जेको हवेली ड्रामो आहे उहो ख़तमु थियो त उन जी जाइ ते उहो ड्रामो हली वेंदो। बहरहाल उहो बि सुठो ड्रामो आहे। वारी जा पंध हिकु बहितरीनु ड्रामो आहे। ऐं हवेली जे ड्रामे जे बारे में बि सभ खां पहिरियां मूं अपडेट ॾिनी हुई, तव्हां चेक कयो। अॼु ताईं पहिरीं वीडियो मुंहिंजी पई आहे। ऐं मोहब्बतनि जो माॻ ड्रामे जी के पहिरीं एपिसोड बि मूं ॾिनी हुई ऐं मूं ॿुधायो, मूं अपडेट ॾिनी हुई त मोहब्बतनि जो माॻ ड्रामो हिकिड़ो अची रहियो आहे। इहा अपडेट बि मूं ॾिनी हुई। इहे सभु सुठा ड्रामा आहिनि दोस्तो, हली रहिया आहिनि। ऐं हाणे जेको आहे तकरार ड्रामे जो बि एंड थियण वारो आहे। उनजो बि वधि में वधि 25-30 क़िस्तां बचियूं आहिनि, वधि में वधि, अञा बि घटि थी सघनि थियूं। बहरहाल जेको आहे वरी उन जी जाइ ते दौलाब ड्रामो मोहब्बतनि जे माॻ ते जाइ ते हलायो वेंदो। ऐं ॿियो ड्रामो जेको तयारु थींदो उहो वरी जेको आहे तकरार ड्रामे जी जाइ ते हलायो वेंदो। ऐं काफ़ी दोस्तनि खे इहा ॻाल्हि मां शेयर कंदुसि त जेको आहे नेक्स्ट एपिसोड जेका बि अची रहिया आहिनि, उन्हनि जे
जेका नेक्स्ट ड्रामा जेका तयारु थी रहिया आहिनि उन्हनि जी पूरी अपडेट असां तव्हांखे इन चैनल ते ॾींदा वेंदासीं। असांजी वधि में वधि ॾींहं में हिकिड़ी वीडियो ईंदी आहे, उहा तव्हांजे कम जी हूंदी आहे। उन में असां सॼियूं सिंधी शोबे जे हवाले सां ख़बरूं ॾेई छॾींदा आहियूं ऐं उन वीडियो खे गुज़ारिश कयूं था सॼो ॾिसंदा कयो, जीअं हिकिड़ी वीडियो में तव्हांखे सॼी ख़बर पइजी वञे। ऐं तव्हां सिर्फ़ु थंबनेल ॾिसंदा या नालो यार हिकिड़े ड्रामे जे लाइ ॿुधाए थो, न न न, ईअं न हूंदो आहे। उन वीडियो में असां सभिनी जूं जेका बि मसइला हूंदा आहिनि ड्रामनि जा शेयर करे छॾींदा आहियूं। ऐं जीअं हाणे मां शेयर करे रहियो आहियां ग़ुलाम हुसैन जी जाइ ते सभिनी ड्रामे जी मां तव्हांखे अपडेट ॾेई छॾी त कहिड़े ड्रामे जो छा मसइलो आहे, कहिड़े जो छा आहे। ऐं तव्हां सिंधी फिल्म बि ॾिठियूं हूंदियूं, हिकु ॿ फिल्म आयूं, पर उहो ख़ासि मज़ो उन्हनि में न हुयो जेकी ईद ते आयूं हुयूं। ऐं दोस्तो हर ड्रामो जेको आहे पंहिंजे हिसाब सां हलंदो आहे। जंहिंखे चांस घणो हूंदो आहे उन खे वधायो वेंदो आहे, जंहिं ड्रामे जो चांस घटि हूंदो आहे त उन खे अञा घटि कयो वेंदो आहे। छाजे करे त आहे चांस, तव्हां जंहिं चांस वारी शइ हूअं ई हलंदी आहे, तव्हांखे ख़बर आहे हिन दौर में चांस वारी शइ घटि सुठी हूंदी आहे ऐं घटि न हूंदी आहे। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे हिन टाइम ग़ुलाम हुसैन वरी बि सुठो आहे, चांस में ड्रामो हली रहियो आहे। पोइ बि ऐं हवेली ड्रामो बि दोस्तो हिकु PTV जे दौर जे हिसाब सां कहाणी जी, जीअं अॻे PTV जा बहितरीनु ड्रामा हूंदा हुआ, हवेली ड्रामो बि ईअं हिकु बहितरीनु ड्रामो आहे। उन खे बि ज़रूरु ॾिसंदा कयो। उहो आज़म मंगल असद कुरैशी ड्रामो आहे, लेकिन मुंहिंजे ख़्याल में उहो तव्हांखे एतिरो न आहे वणियो। उन में मार धाड़ कूड़ वग़ैरह न आहे, उन में सॼी कहानी ॾेखारी वई आहे, लेकिन इन जे करे उहो तव्हांखे न आहे वणियो। लेकिन उहो ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, सुठो ड्रामो आहे। उन खे ख़ासि करे ॾिसंदा कयो, उहो बि सुठो ड्रामो आहे। ऐं हर को महिनत करे तयारु कंदो आहे ड्रामो, लेकिन को माण्हुनि खे वणंदो आहे, को न वणंदो आहे। ऐं दानिश तैमूर साहिब सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोलती। दानिश तैमूर साहिबु PTV जे दौर जो अदाकार आहे, ख़ुदि हुन अदाकारी कई आहे PTV में, लेकिन हाणे डायरेक्टर जेको आहे हवेली ड्रामे जो दानिश तैमूर साहिबु आहे। माशाल्लाह सुठो माण्हू आहे, सुठो पर्सन आहे, लेकिन उन इहा ॻाल्हि कई त असां सुठी में सुठी कहाणी लिखी आहे, लेकिन जेको आहे बहितरीनु कहाणी आहे। माण्हुनि खे अॼुकल्ह जेको आहे वरी मार धाड़ वणे थो, वरी सुठी शइ वणे कान थी, लेकिन असां तव्हांखे ॿुधायूं फैमिली ड्रामो आहे त उनखे घर में वेही ॾिसी सघूं था सुकून सां। उहो अहिड़े क़िस्म जो ड्रामो आहे हवेली। हाणे दोस्तो अॻिते कम खे वधायूं था। हाणे ग़ुलाम हुसैन ड्रामे जी जेका तव्हां तकरार ड्रामे जी जाइ ते हलायो वेंदो। ऐं काफ़ी दोस्तनि खे इहा ॻाल्हि मां शेयर कंदुसि त जेको आहे नेक्स्ट एपिसोड जेका बि अची रहिया आहिनि उन्हनि जे जेका नेक्स्ट ड्रामा जेका तयारु थी रहिया आहिनि उन्हनि जी पूरी अपडेट असां तव्हांखे इन चैनल ते ॾींदा वेंदासीं। असांजी वधि में वधि ॾींहं में हिकिड़ी वीडियो ईंदी आहे, उहा तव्हांजे कम जी हूंदी आहे। उन में असां सॼियूं सिंधी शोबे जे हवाले सां ख़बरूं ॾेई छॾींदा आहियूं ऐं उन वीडियो खे गुज़ारिश कयूं था सॼो ॾिसंदा कयो, जीअं हिकिड़ी वीडियो में तव्हांखे सॼी ख़बर पइजी वञे। ऐं तव्हां सिर्फ़ु थंबनेल ॾिसंदा या नालो यार हिकिड़े ड्रामे जे लाइ ॿुधाए थो, न न न, ईअं न हूंदो आहे। उन वीडियो में असां सभिनी जूं जेका बि मसइला हूंदा आहिनि ड्रामनि जा शेयर करे छॾींदा आहियूं। ऐं जीअं हाणे मां शेयर करे रहियो आहियां ग़ुलाम हुसैन जी जाइ ते सभिनी ड्रामे जी मां तव्हांखे अपडेट ॾेई छॾी त कहिड़े ड्रामे जो छा मसइलो आहे, कहिड़े जो छा आहे। ऐं तव्हां सिंधी फिल्म बि ॾिठियूं हूंदियूं, हिकु ॿ फिल्म आयूं, पर उहो ख़ासि मज़ो उन्हनि में न हुयो जेकी ईद ते आयूं हुयूं। ऐं दोस्तो हर ड्रामो जेको आहे पंहिंजे हिसाब सां हलंदो आहे। जंहिंखे चांस घणो हूंदो आहे उन खे वधायो वेंदो आहे, जंहिं ड्रामे जो चांस घटि हूंदो आहे त उन खे अञा घटि कयो वेंदो आहे। छाजे करे त आहे चांस, तव्हां जंहिं चांस वारी शइ हूअं ई हलंदी आहे, तव्हांखे ख़बर आहे हिन दौर में चांस वारी शइ घटि सुठी हूंदी आहे ऐं घटि न हूंदी आहे। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे हिन टाइम ग़ुलाम हुसैन वरी बि सुठो आहे, चांस में ड्रामो हली रहियो आहे। पोइ बि ऐं हवेली ड्रामो बि दोस्तो हिकु PTV जे दौर जे हिसाब सां कहाणी जी, जीअं अॻे PTV जा बहितरीनु ड्रामा हूंदा हुआ, हवेली ड्रामो बि ईअं हिकु बहितरीनु ड्रामो आहे। उन खे बि ज़रूरु ॾिसंदा कयो। उहो आज़म मंगल असद कुरैशी ड्रामो आहे, लेकिन मुंहिंजे ख़्याल में उहो तव्हांखे एतिरो न आहे वणियो। उन में मार धाड़ कूड़ वग़ैरह न आहे, उन में सॼी कहानी ॾेखारी वई आहे, लेकिन इन जे करे उहो तव्हांखे न आहे वणियो। लेकिन उहो ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, सुठो ड्रामो आहे। उन खे ख़ासि करे ॾिसंदा कयो, उहो बि सुठो ड्रामो आहे। ऐं हर को महिनत करे तयारु कंदो आहे ड्रामो, लेकिन को माण्हुनि खे वणंदो आहे, को न वणंदो आहे। ऐं दानिश तैमूर साहिब सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोलती। दानिश तैमूर साहिबु PTV जे दौर जो अदाकार आहे, ख़ुदि हुन अदाकारी कई आहे PTV में, लेकिन हाणे डायरेक्टर जेको आहे हवेली ड्रामे जो दानिश तैमूर साहिबु आहे।
माशाल्लाह सुठो माण्हू आहे, सुठो पर्सन आहे, लेकिन उन इहा ॻाल्हि कई त असां सुठे में सुठी कहाणी लिखी आहे, लेकिन जेको आहे बहितरीनु कहाणी आहे। माण्हुनि खे अॼुकल्ह जेको आहे वरी मार धाड़ वणे थो, वरी सुठी शइ वणे कान थी, लेकिन असां तव्हांखे ॿुधायूं उहो फैमिली ड्रामो आहे त उनखे घर में वेही ॾिसी सघूं था सुकून सां। उहो अहिड़े क़िस्म जो ड्रामो आहे हवेली। हाणे दोस्तो अॻिते कम खे वधायूं था। हाणे गुलाम हुसैन ड्रामे जी जेका तव्हांखे अपडेट ॾिनीसीं ऐं तव्हांखे जी छा क़ीमती राय आहे, उहो बि कमेंट सेक्शन में असांखे क़ीमती राय खां अॻुवाह कंदा कयो। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी त असांखे ॾींदा इजाज़त। जे तव्हां फुल वीडियो ॾिठो आहे, वाच कयो आहे, त महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर करे छॾींदा कयो, जीअं हर अपडेट तव्हां खां मिस न थी बर वक़्तु तव्हां ताईं पुॼंदी रहे।